मो घर में न गिड़ी पवे। ओ परल हो खैरा जेसरा ॾेखार हुजे मो अचा ओ भूखणी दारियो थई सजो गोठ खणी मथे ते खयो थई अचो था त ये भले घोड़े ते चढ़िया था अचो। हाणे वञा मां वञ तकड़ी थी वञ मुई जेको तो अचे घर में धू गिड़ो पवे अची पाथा आयूं। ओ परल हो जेसर ॾेखार हुजे जॾहिं चवां थी त अचां त उहो तोखे ॿुधण में कोन थो अचे पियो। ओ भूखणी थो ॾारे पियो कोठ सॼो खणी मथे ते खयूं थी आहे छा? हा छो आयो आहे? मां पंहिंजा पाॾा ॾिसण आयो आहियां। टियों ॾींहुं थियो आहे त पाॾा वठी ॾिना थी। हा मूंखे इहो त ॿुधाए 3 ॾींहंनि में तुंहिंजा पाॾा सान थी विया छा जो ॾिसण आयो आहे? अधी सान थिया हुजनि या न थिया हुजनि मूं ॿुधो आहे त तव्हां हिकिड़ो पाॾो खपाए छॾियो आहे सो मूंखे पंहिंजो पाॾो ॾेखार। अॼु जेकॾहिं ॿई मां पंहिंजी अखियुनि सां न ॾिसंदुसि मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो। बीह त तोखे ॾेखारियां थी। काॾे मां बि त हली ॾिसां न। अरे खैरा जेसर ॾेखार हुजे इते बीह त ॾेखारियां थी पई ईअं बसि इहो घर ॾे थो भॻो अचे पियो। छा मगज़ ख़राब थियो थी छा? जा को घर असांखे ख़रीद करे ॾिनो अथई जो ईअं हलियो थो अचे पियो। बीह हिते कावड़ न कर अधी बीठो आहियां काहे अचो त मां ॾिसां। हा बीह हिते। केरो अरे ये बड़ बाह लगे से सिर के यो होटल वारो को आयो आ पाचा ये कुहा ॾिसण। अम्मा पो पाडो त हिकु अरे ये मड़ हिक में बथी पौंदा पाडा पर हाणे हिकड़ी हिम्मत कर जो हल हो पाडो छोड़े गेल राय हल दरत आई त मोए खे ॾेखारियां। जेको तोखे वह मोह खपाए वियासे पाडा हे त हिकु ॿियो काथे आहे? ॿियो ॾेखारियां थी हेरे ॾेखारियो हलिया हे हिते हुजे न तव्हां ॿियो काहे था चओ न। हेॾे तूं कहिड़ा हाडोर मलियूं बीठो आहे हिते त हिते हुजे वञी गाह ते छॾियांसि त ॿियो काहे अचां न। अमां चेक हलो अॼु ख़बर पवंदी ॿियो हूंदो त ज़रूर काहे ईंदी न। अम्मा हाणे ॻाल्हि ॿुध ॿियो त पाडो आहे ई न हाणे हिन पाडे जो छा कजे हुनखे हाणे कहिड़ो मुंहुं ॾियूं? और खैरा जेसर ॾेखार हुजे सभु कुझु हूंदो वञ तूं बाल्टी पाणीअ जी भरिया बाल्टी पाणीअ जी हाणे थी भरे मोए खे वहम न पइजी वञे। भाई हे त सागो ई आ। अरे छिपा थियो अच्छा हां सवेर वारे पाडे खे काथे हो पानी लॻालो आलो होयो पहिरियों इहो बेवकूफ वञी ॿियनि खे कर जेसी ताईं मां ॿई पाडा न ॾिसंदुसि तेसि ताईं हितां असुली न वेंदुसि। खैरा जेसर ॾेखार हुजे माल ॾिनो थी त पंहिंजो मुनाफ़े जे लाइ ॾिनो अथई को असां तुंहिंजे घर जूं नौकरियाणियूं थोरो ई आहियूं त हिकिड़ो पाडो काहे वञी ॿधऊं वरी ॿियो खोले अचे तोखे ॾेखारियो ईअं सॼो ॾींहुं अचु वञु त कोन कंदियूंसीं न। हा जे एतबार अचई थो त ठीकु आहे जे नथो अचे एतबार त हिते घिटीअ में बीही धूड़ पाए मुंहिंजे सिहत ते को बि असर नथो थिए पियो। हा अबर हलिया परे हथ कर अच हल
हाकिम खान छोकरीअ खे किथे रखियो अथई? अदावत जंहिं ॾींहुं बि छोरी मुंहिंजे क़ैद में आई न, सभ खां पहिरियों ई ॻण जी ज़मानत कराए उनजे मुंहं ते ई छोरी खे मारींदुसि। न हाकिम खान, न कॾहिं बि न। इहो कहर असां तोखे कॾहिं बि करण न ॾींदासीं। असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं इहो नाहक खून तोखे वाहण हरगिज़ न ॾींदासीं। अदावत छोरीअ खे हाकिम खान जी इज़त रास न आई। हाणे हिन छोरीअ खे हाकिम खान जी अज़ाब जे हेठां गुज़रणो पवंदो, अज़ाब जे हेठां। हाकिम खान कुछ कावड़ ऐं जज़्बात के छॾे अकुल खां कम वठ। तूं हुनजे भाउ जो कातिल आहीं, इन करे छोकिरी तोखे अपनाइण खां इनकार पई करे। हींअर हू तुंहिंजे ज़िद खे ॾिसी चुकी आहे, पर मूंखे यकीन आहे मां अगरि छोकिरीअ सां मिली हुनखे दिलासो ॾिनो त हू हा करे वेंदी। न हाकिम खान अॼु ॾींहुं ताईं का जियो पर न आहे चखी। तव्हां मूंखे सॼी ज़िंदगी लाइ चओ पिया त पराई ओभर चख। न, उन खां सुठो आहे त मां पाण खे शूट करे छॾियां। मौलू तूं समझाइस त बेगुनाह न्याणीअ जो रत न वहाए ऐं छॾे ॾे हुननि प्यार कंदड़नि खे त हलिया वञनि। वॾा बाबा, अॼु नंढा रहिस होश चूं निकतले, जेकर मैं बिणक बि कुछ ही न मेकू मारे दे देर न करेसी ओधर ते। हाकिम खान, जे छोकरी तोखे पंहिंजो नथी करे त उन मां हथ कढे छो नथो? अदासी राणी मुंहिंजो ज़िद हुई ऐं मुंहिंजो जुनून हुई। जेकर राणी मुंहिंजी न थी न त मां ॿिए कंहिंजी बि थियण कोन ॾींदुसि। हाकिम खान, इहो कहर मां तोखे करण कॾहिं बि कोन ॾींदुसि, छो त तूं मुंहिंजे छपर छांव हेठां रही जेको कहर करे रहियो आहियां, इन जो असालो सॼे घर खे ॼणो पवंदो। केॾो वॾो अज़ाब नाज़िल थी ऐं कुदरत वारो हिन घर खे दोज़ख जो रूप ॾेई छॾे, पर मां राणी खे सरे बाज़ार न मारियो न, मुंहिंजो नालो बि हाकिम खान आहे। न हाकिम खान, न कॾहिं बि न। इन खां अॻु में जो तुंहिंजनि इन्हनि करतूतनि जे करे रब पाक मुंहिंजे मथां न विरजी पए। निकिरी वञ मुंहिंजे नज़र जे ॾियूं, हलियो वञ। अदालत तव्हां भले चाहे मूंखे दड़का ॾियो ऐं लठ खणी मुंहिंजी खल पुठी तां लाहे छॾियो, पर मूंखे ख़बर आहे त तव्हां मोहबती माण्हू आहियो ऐं मोहबती माण्हू कंहिं बेक़सूर जो रत वांदे कोन ॾिसी सघंदो आहे। अदासी मां छा कयां मां पंहिंजे दिल जे हथां मजबूर आहियां। जंहिं बि मुंहिंजे दिल जे मथां झीर ॾिना न, मां उनखे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां, कॾहिं बि न। माण्हू त मोहबत जे करे पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदा आहिनि हाकिम खान, ऐं आशिक त पंहिंजो सिर अॾीअ ते रखी छॾींदा आहिनि पंहिंजे महबूब खे राज़ी करण जे लाइ। पर तूं कहिड़ो आशिक आहीं जेको पंहिंजे ई महबूब जे रत जो प्यासो आहे? अदावत मां उन्हनि मंझां न आहियां जेके कुझु बि हासिल थियण खां बग़ैर ई पाण कुहाए छॾनि। उहा मोहबत ई कहिड़े कम जी जो महबूब न मिले ऐं आशिक पाण कुहाए छॾे। सुकून ई हिन में मिलंदो आहे हाकिम खान, सुकून ही न में मिलंदो आहे। कुछ सोच हाकिम खान। जॾहिं असांखे दुख मिलंदो आहे त असां खुशी न ही मल्हाए सघंदा, त पोइ ॿियनि खे दुख ॾेई असां ख़ुशि कीअं था रही सघूं? अदासी तव्हां आहियो मोहबती माण्हू, तंहिं करे तव्हां ॿियनि जा दुख पाण मथां था वसायो। अदासी मूंखां इहो न पुॼे, असां मथां का लठ लारी न कुहाड़ी वहाए कढंदासीं। हाकिम खान, असां माण्हू आहियूं मोहबती। बाबा कुछ भी थी पए, पर इहो कहर तोखे करण मां कॾहिं बि कोन ॾींदुसि। ख़ुदा कंदो त हू ॿई तुंहिंजी पहुच खां तमामु दूर निकिरी
विया हूंदा। जी जे तूं मूंसां इहो वचन करी हा न त हुननि खे न मारींदे त मां बि पंहिंजो ज़ोर लॻाया हा, पर हाणे न, हरगिज़ न। हाणे तूं ॼाण त तुंहिंजो कमु ॼाणे। हैदर खानू, हैदर अकबर हैरान अकबर खुश हाँ। वे 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 खानू खर दिमाग जा दोस्त पर यार तो भलाई कई लेकिन छॾ हाणे इहो ॿुधाए त तोखे मुस्तफ़ा पके ते छॾण लाइ न आयो छा? मुस्तफ़ा आयो पके ते ही छॾे वापस हलियो वियो। बाक़ी हिते पंधु हुयुसि चए पियो तो मैं मिलण लाइ सिर हर वक्त दोस्तन जे लाइ हाज़िर आहे, पर खानू खर दिमाग़ दोस्तन खां कॾहिं बि कंध नाहे कढायो। पोइ तैयार थी वे खानू, अॼु या सुभाणे ईंदुई, पंहिंजे ज़हन खे तैयार रखजां। जेकॾहिं सोचूं आहे न त दोस्तन जा कम इरादो अथव यार, कम त सिर्फ़ दीदार जो आहे, पर ख़बर नथी पए त यार मोटी आयो आहे या उते ई हूंदो। एतिरो वक़्तु ॿार कासे तुंहिंजे दिलबर खे रहण कोन ॾींदा खानू। जेकॾहिं उते ई आहे न त पोइ राति निकिरी हलंदासीं हवेली तरफ़, दीदार करे पोइ वापसि मोटी ईंदासीं। उहो त राति निकिरंदो, हिन वक़्त जो प्रोग्राम छा अथव? हिन वक़्तु सिर्फ़ु खाइण पीअण जो प्रोग्राम आहे। पोइ मां वञा कुझु तयारु कराए अचां। हाणे ईअं कर दिलबर, तूं वञी तयारु कराए, असां तेसि ताईं हिते वेही अकबर सां जेल जो हाल वाल ओरियूं था। अॼु दिलबर खाधो अहिड़ो तैयार कराए अचां को बिल्लो कर त असांजे यार जा थकल आहिनि त पोइ लाहियूंसि मैदान ते। ठीकु आहे, मां जल्दी थो अचां। इन्हें खानू खर दिमाग जे टिकाणे जी ख़बर पई? हाचर खानू हिन वक़्तु हिकु टिकाणे ते कोन थो रहे, कंहिं वक़्तु किथे थो रहे त कंहिं वक़्तु किथे थो रहे। पर घणो वक़्तु किथे था वेहनि? घणो वक़्तु दिलबर सां गॾु हूंदो आहे। आचर पोइ ईअं कयूं, हली दिलबर जे ओताक जे ॿाहिरां लिकी वेयूं। हास ग्रहा कुझु न कुझु करणो पवंदो। इन दिलबर जे दीदार लाइ बि हलबो त कानू खर दिमाग जे दिमाग जूं रगूं बि ठीकु करणियूं पवंदियूं। जेसि ताईं इन्हनि जी सार न लहंदासीं वेहंदासीं कीअं बि करे। हर हाल में हाशिम जे खून जो पलांद करणो आहे, पलांद। ऐं ॿुधाइणो आहे इन कानू खर दिमाग खे त हिन दुनिया में रुगो खर दिमाग तूं नहीं, ॿिया बि खोड़ आहिनि। सभ खां पहिरियां इन कानू खर दिमाग जी खल लाइणी आहे। अचो
मानी जो हिजाब न कजो मानी गंज पई तो जे खोटी तो वरी खणी दम दिलबर हाणे असां हलूं था। वेहो त 2 मिंट गॾिया पोइ हलिया था चलो ठीक है रखिए जल्दी कर दिलबर जल्दी कर को भी जल्दबाजी न करे पहिरियों फायर मां कंदुसि खानो अज तुझो दिमाग ठीक करणो आ